M6 मोटरवे मेगा करप्शन तहत हटायल ज़िले मटियारी जे अॻूणे DC अदनान रशीद खे नौकरी मां बरतरफ़ कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोरंगी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर हैदराबाद मोटरवे M6 मेगा करप्शन तहत हटायल ज़िले मटियारी अॻूणे DC अदनान रशीद खे नौकरीअ मां नेकाली ॾिनी वई आहे, जंहिंजे नोटिफिकेशन जी कापी CN न्यूज़ प्लस हथ करे वरिती आहे। अॻूणे DC मटियारी अदनान रशीद खे BS अरिड़हं तां बि हटायो वियो आहे। उन सां गॾोगॾु हटायल DC मटियारीअ खे एस्टेब्लिशमेंट पारां खेसि फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। यादि रहे त हटायल DC अदनान रशीद सखर हैदराबाद मोटरवे मेगा स्कैंडल करप्शन केस में अॻु में ई गिरफ़्तार थियल आहे। हटायल डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान रशीद खे नौकरीअ मां फारिग करण नोटिफिकेशन जी कापी पिणु CN न्यूज़ प्लस हथ करे वरिती आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।